दवाउनि जूं क़ीमतूं चोट चढ़ी वियूं आहिनि, ग़रीब माण्हू दवा नथो वठी सघे। पर मां हिकिड़ी तव्हांखे टिप ॿुधायां थो, तव्हांजे दवाउनि जो 80% ख़र्चु थी वेंदो। मार्केट में ॿिनि क़िस्मनि जूं दवाऊं हूंदियूं आहिनि, हिकु मल्टीनेशनल कंपनियुनि जूं ऐं ॿियूं नेट वारी सॾियूं आहिनि। नेट वारी दवा जो मक़सदु इहो हूंदो आहे त दवा त साॻी हूंदी आहे, पर हुन ते कंपनी जेको आहे डॉक्टरनि ते उहा ख़र्चु घटि कंदी आहे, तंहिंजे करे सिधो मार्केट में ॾींदी आहे, उहा दवा सस्ती थी पए। ऐं ॿियूं जेके मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि उहे डॉक्टरनि खे परॾेही दौरा बि कराइनि थियूं, घर ठाराए थियूं ॾियनि, अस्पताल ठाराए थियूं ॾियनि, तंहिं करे उहो सॼो पैसो मरीज़नि मां कढंदियूं आहिनि। उहो तंहिं करे जॾहिं बि तव्हांखे टिप इहा आहे त जॾहिं बि तव्हां मेडिकल वारे वटि दवा वठणु वञो त उनखे कंपनी जे नाले ते ज़िद न कयो, उनखे इहो चओ त मूंखे हिन फार्मूला जी दवा खपे ऐं उनजी जेका तव्हां वटि सस्ते में सस्ती दवा पई आहे उहा खणी ॾियो। मिसाल मां तव्हांखे ॿुधायां थो, हाणे हीअ बेफ्लाम गोरी आहे, हीअ बेफ्लाम पेन किलर आहे ऐं हीअ तव्हांखे 20 रुपए में 5 गोरियूं आराम सां मेडिकल वारो ॾींदो। पर उन जी जाइ ते ॿी गोरी हीअ आहे कैफ्लाम, हीअ कैफ्लाम 20 रुपए जी हिकु गोरी आहे। तंहिं करे तव्हां मेडिकल वारे खे इहो चओ त बाबा मूंखे कैफ्लाम गोरी त खपे सूरत जी, पर उहा अञा कंहिं सस्ती कंपनी में आहे त सस्ते वारी ॾियो। ईअं ई हर दवा जो अल्टरनेट मौजूदु आहे ऐं पूरी दुनिया में हिकिड़ो कानून आहे त दवा ते जेको नालो लिखियलु आहे, फार्मूला जेका लिखियलु आहे, उन में पूरी दुनिया में केरु बि 20 नथो करे सघे, इवन भली पाकिस्तान में ई सही। उहा तव्हांखे पेन किलर डाइक्लोफेनिक ई मिलंदी, डाइक्लोफेनिक 2 रुपए जी बि आहे, 20 रुपए जी बि आहे, थी सघे थो कंहिं कंपनी जी 40-50 ताईं बि हुजे। ईअं ई हर दवा सस्ती बि मौजूदु आहे, पर हुन लाइ शर्त इहो आहे त तव्हां मेडिकल वारे खे वञी इहो चओ त बाबा मूंखे हिन फार्मूला जी सस्ते में सस्ती दवा ॾियो, तव्हांजो ख़र्चु बची वेंदो।